अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार माया राज अल्ताफ़ अब्बासी हिते वाके ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ बचल बूक में नूंहं हथां सस क़तल थी आहे। अहिड़ा इतला मिलिया आहिनि असांखे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ बचल बूक में नूंहं जेको आहे पंहिंजी सस खे क़तल कयो आहे। पुलिस जेकी आहे वाक़े वारे हंधि पहुती आहे। उते जेको आहे धुरियुनि सां जेको आहे चकरियूं पिणु थियूं आहिनि। पुलिस सां इहे इतला मिलिया आहिनि असांखे। इन हवाले सां महिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर दानिश खुश्क। उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि इन वाक़े बाबति। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल अल्ताफ़, दादू जी बी सेक्शन थाने जी हद ॻोठ बचल बूक भरिसां आहे जमाली बिरादरी जो इहो वाक़ियो पेश आयो आहे ॻोठ में, जिते 55 साला मुस्मात मीरज़ादी आहे ज़ाल गुलशेर जमाली। उनखे मुबीना तौर पंहिंजी नौ मारवी ज़ाल अलीशेर जमाली क़तल कयो आहे। जॾहिं त इहे इतला हुया ऐं हद जी पुलिस जेका आहे उहा उते पहुती त धुरियुनि ऐं पुलिस जे विच में चकरियूं थियूं, जंहिं बाद लाश जेको आहे उहो 2 कलाक उते वाक़े वारे हंधि पयल रहियो। जॾहिं त एम्बुलेंस सिविल अस्पताल मां रवानो थी, पर एम्बुलेंस खे बि लाश खणण न ॾिनो वियो। उन बाद पुलिस जी जेका वॾी नफ़री आहे 4 खां 6 पुलिस मोबाइलूं जॾहिं उन ॻोठ में पहुतियूं ऐं पुलिस ऐं जेके वारिस आहिनि फोती औरत जा, उन्हनि जे विच में ॻाल्हियूं तय थियूं। जंहिं बाद लाश पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते फोती औरत जेका आहे मीरज़ादी 55 साला, उनजे पुट अली नवाज़ पारां इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त घर में ॿारनि जो झेड़ो हुयो, जंहिं सबबु संदन जी जेका अमड़ आहे मुस्मात मीरज़ादी उहा ॿारनि जे झेड़े में छॾण में विच में आई, जंहिं तां हू थाबड़जी किरी ऐं मथे में सिर लॻण सबबु फोत थी आहे। जॾहिं त वारसनि पारां सिविल अस्पताल इंतज़ामिया खां पोस्टमार्टम कराइण खां इनकार करे छॾियो। जंहिं बाद जेको लाश आहे उहो हिन वक़्तु सिविल अस्पताल में पियल आहे। अञा ताईं पोस्टमार्टम वग़ैरह न थियो आहे। जॾहिं त जेका पुलिस आहे उहा लाश कराइण बाद अस्पताल न पहुती ऐं कंहिं क़िस्म जी का मालिकी न कई आहे। जॾहिं त ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त जेका फोत थियल आहे मुस्मात मीरज़ादी ज़ाल गुलशेर जमाली, उनखे पंहिंजी नौ मारवी ज़ाल अलीशेर जमाली क़तल कयो आहे। इहे इतलाउ पिणु आहिनि चौबोल आहिनि इलाइक़े में। जॾहिं त जेके साम्हूं हक़ीक़तूं आहिनि उहे हिन वक़्त ताईं न अची सघियूं आहिनि। पुलिस बि पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो हिन वक़्त ताईं चिटो न रखियो आहे ऐं जेको लाश आहे हिन वक़्तु पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल दादू में पियल आहे, पर वारसनि पोस्टमार्टम कराइण खां इनकार करे छॾियो आहे। जंहिं बाद सिविल अस्पताल इंतज़ामिया जेको आहे अञा ताईं वारसनि सां ॻाल्हि ॿोली उनजी जेका आहे उहा जारी आहे। अञा ताईं को नतीजो न आयो आहे साम्हूं त आख़िर मौत जो कारण छा हुयो। जेको औरत जो असली कारण आहे मौत जो उहो साम्हूं न अची सघियो आहे। जी अल्ताफ़। दानिश, असांखे इहो ॿुधाइजो तव्हांजो पुलिस सां राब्तो थियो आहे छा? जेकी हिन जी नूंहं हुई क़तल थियल जी नूंहं जेकी आहे उहा किथे आहे? उनखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे या उहा फ़रार थी वई आहे? उन बाबति जेको आहे पुलिस कहिड़ा इतला पई ॾिए तव्हांखे? जी पुलिस पारां इहो चयो पियो वञे त अञा जेका वाक़ियो आहे उनजी जांच कयूं पिया। हिन वक़्त ताईं जेका मारवी आहे जंहिं ते इल्ज़ाम हेठि जेका नौ आहे मारवी, उनजी का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। जॾहिं त जेका फोती औरत मीरज़ादी जो पुट अली नवाज़ जमाली उन ॿुधायो त संदन जी जेका भाॼाई आहे उहा उते मौजूदु हुई। घर में जेको झेड़ो थियो ऐं संदन जा जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि चौबोल हलाया आहिनि त नौं खे पंहिंजी ससु क़तल कयो आहे। उनजो इहो मौक़िफ़ आहे त संदन जी जेका अमड़ आहे उहा ॿारनि जे झेड़े जे विच में छॾण में किरी आहे, जंहिं सबबु हुनखे मथे में धक लॻो आहे सिर जो ऐं हुनजी मौत वाक़ई थी आहे। जॾहिं त पुलिस पारां इहो चयो पियो वञे त जेका वाक़ियो आहे हुनजी जांच करायूं पिया, पोस्टमार्टम थींदो, हुन बाद जेके हक़ीक़तूं आहिनि उहे साम्हूं आणियूं वेंदियूं। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो। चमचा घणा आहिनि, चमचनि फ़ोन करे चयो आहे त असां दुश्मन घणा आहिनि न, त उन्हनि खे चवण न कनि मारे इन करे हाणे पुलिस खे असांखे ख़बर न चार पुलिस आई आहे दरवाज़े ते दुनिया पोस्टमार्टम था कराइनि। पाण में ॿुधई न, घर में हमारे छॾाइनि हुननि खे भाॼे बूते बीठो ॿारनि खे माना नंढड़नि खे विढ़नि पिया पाण में। जेको आमा जो वियो उते इन में सिर में और छा थाबड़जी किरी पियो त वरी उतां उथी पियो त वरी जेको अॻिते ॿ बि ॾिनई नंढड़नि ॾे त उते उहो चयो माना दौरो पइजी वियुसि, उते किरी पियो सिर जे मथां। तव्हांजो नालो छा आहे? नवाज़ अली जमाली। ऐं तव्हांजी छा थिए? यमा आहे। अच्छा, नालो छा आहे? मीरज़ादी। अच्छा, हे जेको चवनि पिया त नंढा वॾा लॻा अथसि? कूड़ा। अच्छा।